नाज़रीन, सॼी सिंध जी नवाबशाह में भी सकाफ़ती रंग जरकी पिया। सकाफ़ती ईद के मौके ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां रैलियूं कढियूं वयूं, जेके प्रेस क्लब पहुतियूं। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है सिकंदर भट्टी। जी सिकंदर जी, तक ॿुधायो जॾहिं खां सकाफ़ती ॾियार जो ऐलान थियो तो मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेके सकाफ़ती प्रोग्राम शुरू थी विया। मच कचहरियूं ऐं जेके स्कूलनि मुख़्तलिफ़ स्कूल में टेबलोज पेश करे पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार करे रहिया हुआ। ऐं अॼु भी मुख़्तलिफ़ ॻोठनि मां पहाड़नि मां रैली जी सूरत में नवाबशाह प्रेस क्लब में नौजवान जेके पहुची रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ सिंधी गाननि ते रक़्स करे पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। असां सां गॾु हिते कुझु नौजवान मौजूद आहिनि, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सभिनि दोस्तनि के पूरी सिंध में पैगाम अयाज़ मंगणार की तरफ से मंगणार इतादपुरा रैली असां कढी। प्रेस क्लब आयाम दुलशन आहे जे खुशियुनि सां। ये असांजे लाइ कल्चर डे ईद जो ॾियारो आहे। दुलशन वजाए करे असां सिंध के उजागर करण चाहियूं था। कल्चर डे की तमाम घनी खुशी थी रही है। कल्चर डे जो मकसद इहो ही सॼी दुनिया में पैगाम था ॾियूं त सिंधी अमन पसंद माण्हू आहिनि, प्यार करण वारा जेको माण्हू आहिनि। तमाम घनी खुशी थी रही है। बैक साइड में तव्हां ॾिसी रहिया नौजवाननि में, ॿारनि में, पकनि में, कोड़नि में केतिरो जोश ऐं जज़्बो आहे। सिंधी टोपी अजरक सां जेको आहे रक़्स करे रहिया आहिनि। जीअं सिंध वारा जीअं तव्हां ॾिठो हितां जा जेके नौजवान आहिनि पंहिंजी अॼु ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि ऐं हू चवंदा त अॼु असांजी जेकी ईद आहे, सकाफ़ती ईद आहे, असां भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। जी।